अजीज भाइयों, इन मदरसे ऐं गाम जे प्रोग्राम में हाज़िरी ॾियण जो मौक़ो मिलियो। बच्चे की ज़बानी तक़रीर सुनो, ख़ुशी थी। ही पंहिंजा बच्चा, पंहिंजो मुस्तक़बिल, पंहिंजो फ्यूचर ऐं पंहिंजो भविष्य। दीन इस्लाम नस्ल दर नस्ल यानी पीढ़ी दर पीढ़ी पाण पुॻो आहे। ही दीन अॼु पाण वटि आहे, सवारी पंहिंजे बच्चे वटि पुॼंदो। ही बच्चा कहिड़ा बनंदा, बच्चा कहिड़े रस्ते मथे वेंदा, बच्चे जो दीन अने तरीक़ो कहिड़ो हूंदो, उहो पाखे बच्चे जी ॿोल में जा, बच्चे की ज़बान में जा, बच्चे के अल्फाज अने अखर में ख़बर पए। कुरान करीम में अल्लाह ताला सूरह फुरकान में फरमाए कि ईमान वारा माण्हू जेको आहिनि उहो अल्लाह ताला वटि इहा दुआ घुरे था, रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यतिना क़ुर्रत अयुन। ऐ अल्लाह, ऐ असांजा रब, असांजी औरत मां अने असांजे बच्चे मां असांखे अखियुनि जी थधक नसीब कर। वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। ऐ अल्लाह, असांखे मुत्तक़ी माण्हुनि जा इमाम बनाए। बच्चा अहिड़ा हुए जंहिंखे ॾिसी करे इंसान जो अखी थधियो। न त बच्चा अहिड़ा पण आहिनि जेको माइतरे खे रत जा लुड़क पण किराए मथे मजबूर कई वेंदा। इन्हीं बच्चे के ताल्लुक से अने पंहिंजे ताल्लुक से ॿ चार ॻाल्हियूं आपके साम्हूं बयान करणु चाहियां थो। ही बच्चा अल्लाह रब्बुल आलमीन की तरफ खां हिकिड़ी वॾी नेमत आई अने अल्लाह ताला की तरफ खां हिकिड़ी आज़माइश पण आई। ये नेमत एतिरी वॾी नेमत है जे अहिड़ा पैगंबर, नबी ऐं रसूल जंहिंखे अल्लाह ताला वॾो मक़ाम ने मर्तबो था कनि। इब्राहीम अलैहिस्सलाम जंहिंखे अल्लाह ताला खलीलुल्लाह चए, अल्लाह जो दोस्त चए, पण उन इब्राहीम खे पण औलाद जी ज़रूरत हुई अने कोड़ा ने पीसनि थी रहिया 85 वर्ष जे बुआ ऐसे अल्लाह ताला वटा दुआ करे, रब्बि हबली मिनस सालिहीन, अल्लाह मूंखे तो नेक औलाद अता कर। ज़करिया अलैहिस्सलाम उन्हीं पण अल्लाह ताला वटा दुआऊं करियो, ऐं अल्लाह मूंखे तो औलाद अता कर। त इहा हिकिड़ी वॾी नेमत है जेको इंसान नबी बणी वञे, आसमान मथां उन मथे वही अचे, जिब्रील नाज़िल थिए, एतिरो वॾो मक़ाम ने मर्तबो मिली वञे, त पण इंसान खे औलाद जी हमेशा ज़रूरत हुई। औलाद नेमत आहे त इन नेमत जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे सवाल कंदो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए, सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। पोइ ज़रूर व ज़रूर आंखे सवाल करे अची तो उन नेमत जे बारे में जेको नेमतूं आंखे दुनिया में नसीब थी। औलाद वॾी नेमत, मामूली न। इन नेमत खे जेको अल्लाह ताला पाण खे ॾिने, उन नेमत मथे अल्लाह ताला जो पाण शुक्र कयूं था या न, इन नेमत जो जेको हक़ है उहो हक़ पाण अदा कयूं था या न, ई पाण पहले तयारे जे पंहिंजे औलाद खे पाण दीन सेखारियूं पिया, पंहिंजे औलाद खे पाण सुठो बहितर भलो बनायूं पिया, पंहिंजे औलाद खे पाण नेक बनायूं था, पंहिंजे औलाद खे पाण तौहीद सिखायूं था, त सम्झी लायो इन नेमत जो पाण हक़ अदा कयूं पिया। अने जेकॾहिं पंहिंजे औलाद खे पाण दीन नथा सेखारियूं, पंहिंजे औलाद खे जेकॾहिं पाण तौहीद नथा सेखारियूं, पंहिंजे औलाद खे जेकॾहिं पाण क़ुरान हदीस नथा सेखारियूं, त इहा औलाद पाण लाइ आज़माइश में इम्तिहान। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। आजो माल यानी आजो पैसो, आजी दौलत अने आजो औलाद आला करे आज़माइश है, फितनो है, अल्लाह ताला खे आज़माए थो। मां ने पेज को वेंदा ही पहलो मदरसो वेंदा, बच्चो मौलवी वटि अचे 2-4 कलाक पढ़ाई वेंदी, स्कूल जी 2-4 कलाक पढ़ाई वेंदी, पर तंहिंखां सवाइ जेको 15-17 अहिड़ो कलाक ई
ई बच्चो मां ने पेवट कटे मां ने पे इन बच्चे की पूरो सिखाई था पूरो समझाई था ये माइत्रे मथे आधार है। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फित्रा हर को बच्चो जो है ई फितरत मथे पैदा थिए थो यानी इस्लाम मथे पैदा थिए थो इन जे ज़हन में इन जे दिमाग में इन जे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन मादई वस्तु विझी छॾे थो जे पैदा करे वारो अल्लाह ताला आहे। फ़अबवाहु युहव्विदानिही पोइ जा माइत्र जेकॾहिं यहूदी वेंदा त औलाद खे यहूदी बनाए छॾींदा और युनस्सिरानिही अने माइत्र जेकॾहिं नसरानी वेंदा तो औलाद के नसरानी ईसाई बनाए छॾींदा और युमज्जिसानिही अने माइत्र जेकॾहिं मजूसी आहिनि त माइत्र औलाद खे मजूसी बनाए छॾींदा जड़ा माइत्र हूंदा औलाद अहिड़ो बनंदो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पामणी के इन वस्तु जो ध्यान ॾिरायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मस्ऊलुन अन रइयतिही आमा हर को इंसान जिम्मेदार है अने क़यामत जो ॾींहुं आंखे आंजी जिम्मेदारी के बारे में सवाल करे वेंदी। औलाद जैसे पां दुनिया जा धंधा सिखायूं था दुनिया जा कारोबार कम सिखायूं था दुनिया जो गाड़ी पां सिखायूं था पर पंहिंजे औलाद खे पां दीन केतिरो सेखारियो आहे पंहिंजे औलाद खे पां तौहीद केतिरो सेखारियो आहे पंहिंजे औलाद खे पां क़ुरान हदीस केतिरा सेखारिया आहिनि इन जे बारे में क़यामत जो ॾींहुं पाण सवाल करे वञे। तंहिंखां सवाइ दीन जी ॻाल्हि जॾहिं अचे त हिन मुराद बि हरगिज़ न आहे जे कंहिं पंहिंजे बच्चे खे पां मौलवी बनाए छॾियूं त आलिम बनाए छॾियूं बल्कि दीन में इहा वस्तु पण शामिल है कि बच्चो दुनिया में ज़िंदगी कीअं गुज़ारे रहन सहन कहिड़ो हुए वॾे से कीअं ॻाल्हि करे नंढे से कीअं ॻाल्हि करे माउ पीउ से कहिड़ो सलूक करे पाड़ोसी से कहिड़ो सलूक करे बाज़ार में कारोबार वापार धंधो कीअं करे तहारत सफ़ाई इन जो केतिरो ख़्यालु रखे किनी वस्तुअ खां बचे किनी वस्तुअ खे इस्तेमालु करे ई मड़ वस्तु दीन में शामिल। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पुत्र हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज मथे हुआ जरा हज मथे विहारियो जरा बच्चे के मुंह में को मिठी वस्तु पियल हुए त पां जंहिंखे गिग चऊं था थुक या गिग मुंह मां निकिरे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोने मथे हज़रत रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मुंह हो त उन मुंह मां जेको हुआ गिग या थुक जेको निकिरे ई पे अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे खे लगी कुल्हो नीरो थियो भिॼियो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही कयो कि बच्चे जे मुंह में को वस्तु पियल है तेरा चे पुत्र गुरु ॾेखार यार त मुंह में खजूर जे पीछे पई हुई अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खबर पई ये खजूर जी पीछे जो को है कि हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पूरे मां खाधो हुयो सदके जी खजूर मां खाधो या सदके जी खजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आका न करे कुटुंब न करे हराम है आले रसूल न खाई सके पर अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुत्र थोके ई पाना करे खण हलाल न वो बच्चो जो को बेसुदो है जो को मासूम है जेके ये खबर ना है जी खजूर जी पीछे क्या नो आवे सदके जी है खैरात जी है कै दिनी खुदा दिनी बच्चे के ना खबर मिठी वस्तु है खड़ी मुंह में विझी छने और नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं ना जो पुत्र तो थुके विच बादों ने बड़ो बच्चो बेसुदो है को खाई को ना जहन बच्चे जो बचपन वटा बने तो कि कई वस्तुओं के खेणी है कई वस्तुओं के ना अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खाई मानी कहता हिकिड़ो नंढो बच्चो अमर बिन सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा हिकिड़ी थालीअ में मानी कहता मानी खाधो नंढड़ा बच्चा हुए थालीअ में लिखार हुआ कटो भरी लिखार यहाँ कटो भरी खबर न क्या करो तो वो साहबी नंढो बच्चो है उन पण सॼी थालीअ में हुआ गटा भरे पे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया या गुलाम बिस्मिल्लाह ए बच्चा बिस्मिल्लाह पढ़ ए पुत्र बिस्मिल्लाह पढ़ कुल बेयमीनिका तौजे सवारे हथ से तो खा व कुल मिम्मा यली त तौजे पासे जो पूरे कुछ खा तो फिर न खा अदब सिखाणो इंसान के बच्चे के जे बचपन वटा बच्चो ही सीखी वञे जे मूंखे क्यों कम कहिड़े तरीक़े मुझे करणो आहे। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका ही आहिनि
अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा सवारी मथे सवारी पुठिया वेठा आई जब सवारी रवानी थी थी तर बच्चे के सर कही था या गुलाम इन्नी उअल्लिमुका कलिमातिन ए मुजा बच्चा आऊं तोखे अमो गाली सिखाया ए बच्चा अमो गाली सिखाया तो सिखी ला पहली गाली सिखायो इहफज़िल्लाह यहफज़का तो अल्लाह ताला की हिफाजत कर अल्लाह ताला तुझी हिफाजत कंदो तो अल्लाह जे दीन के बचा तो अल्लाह के कलमे के बचा तो अल्लाह के तौहीद के बचा तो अल्लाह के हुक्मे के बचा अल्लाह रब्बुल आलमीन तोखे बचाए इहफज़िल्लाह तजिदहु तुजाहका अल्लाह रब्बुल आलमीन के दीन जी तो हिफाजत कर तो ॾिसले अल्लाह रब्बुल आलमीन तुझी हर जगह मथे मदद कंदो ते पोइ जेको तौहीद सिखायो जेको अक़ीदो सिखायो वो अक़ीदो ई हो इदा सअलता फस्अलिल्लाह ए मुंहिंजा बच्चा जहिड़ो पण तोखे सवाल करणो हुजे त सिर्फ़ न सिर्फ़ अल्लाह वटां सवाल कजे व इज़ा इस्तअनत फस्तईन बिल्लाह अने जहिड़ो पण तोखे कंहिं पण क़िस्म जी को मदद खपे तो मुश्किल में आहीं तो परेशानी में आहीं तो कर्ज़ में आहीं तो बीमारी में आहीं तो तकलीफ़ में आहीं तो दुख में आहीं जहिड़ो पण तोखे कंहिं क़िस्म जी मदद खपे त इहा मदद अल्लाह ताला वटां घुरिजबे कंहिं वटां न घुरिजबे वाइलम अने ये वस्तु पण सिखीला न समझीला लविल उम्मत इज्तमअत अला अन यनफऊक बिशैइन लम यनफऊक इल्ला क़द कतबहु अल्लाहु लक दुनिया जा मड़े माण्हू भेरा ने इकट्ठा थी वञे जमा थी वञे अने तोखे कंहिं पण क़िस्म जो नफ़ो ॾियणु चाहिए फ़ाइदो ॾियणु चाहिए तोखे फ़ाइदो नथा ॾेई सघे ओतिरो जो फ़ाइदो ॾेई सघंदा जेतिरो अल्लाह ताला तुंहिंजी क़िस्मत में लिखे इहा पण वस्तु समझीला लौ अन्नल उम्मत इज्तमअत अला अन यदुर्रूक बिशैइन लम यदुर्रूक इल्ला क़द कतबहु अल्लाहु अलैक कि दुनिया जा मड़े इंसान भेरा थी वञे सॼी काइनात भेरी थी वञे अने तोखे कंहिं क़िस्म जो नुक़सान पुॼाइणु चाहे नुक़सान नथी पुॼाए सघे एतिरो जो नुक़सान पुॼाए सघंदी सॼी काइनात सॼी दुनिया जेतिरो नुक़सान अल्लाह ताला तुंहिंजे नसीब में लिखी छॾे हीअ अक़ीदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मासूम नंढे बच्चे खे सिखाई बच्चे की तरबियत करनी औलाद की तरबियत करनी औलाद के सिद्धो रस्तो दिखाणो एतिरे करे जरूरी है ये पाण मणी की जिम्मेदारी है अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू qu अनफुसकुम व अहलीकुम नारा ए ईमान वारा ऐं पिंड के दोज़ख जी बाहि खां बचायो अने आजी औलाद के पण दोज़ख जी बाहि खां बचायो ये औलाद खाली आखिरत पूरतो न बल्कि दुनिया में पण पाना करे जरूरी है जे पांजो औलाद पा एड़ो बनायो जे दुनिया में पण पा उन औलाद मथे फख्र करे सको जे ये मुंजो बच्चो है ये मुंजो पुत्र है ये मुंजी धी है न त इन औलाद के पास सफा छूट छॾ ॾिनो दुनिया सिखाईंदासीं धंधो सिखाईंदासीं कारोबार कम सिखाईंदासीं त औलाद एड़ो पण थी सके थो जे पंहिंजे हथ में जा पंहिंजी मुठ मां रसी निकिरी वेंदी पाण खे कीन मञंदो न पोइ पाना करे रुसवाई पाना करे बदनामी जो ज़रियो बनंदो न अहिड़ा पण कई माइट आहिनि जेको वीचारा नेक हुआ भला हुआ सुठा हुआ ख़ासा हुआ दुनिया में ख़ासी ज़िंदगी गुज़ारे विया उन्हीं जो वॾो नालो हो माण्हू में उन्हीं जी इज़त वई दुनिया छॾे हलिया विया क़बर में दफ़न थी विया मिट्टी जे हवाले थी विया पर पुठियां औलाद उन्हीं क़बर खे पण लॻाए औलाद अहिड़ो फिटो औलाद अहिड़ो बिगड़ियो औलाद अहिड़ो ख़राब थियो जे माण्हू पुछंदा हुआ कंहिंजो पुत्र आहे जे हुनजो पुत्र आहे हू माण्हू जेको पंहिंजी क़बर में पई वियो पुठियां औलाद अञा पण हुनखे बदनाम करे औलाद अहिड़ो पाण छॾियो औलाद पाण अहिड़ो छॾियो जे पंहिंजे औलाद जो नालो अचे त पंहिंजे चेहरे मथे मुस्कुराहट अची वञे जे माण्हू मुंहिंजे पुत्र जी मुंहिंजे धीअ जी वाखाण कयूं पिया हीउ मुंहिंजो औलाद आहे जंहिं मथे मूंखे फ़ख्रु आहे न त कई औलाद आहे माइट जे कंधे खे नमाए छॾियो बोला इन्हीं ॿारणे के इन्हीं बच्चे के जब नंढा हुआ पाण इन्हीं के चाट करायो पाण इन्हीं के लाड में प्यार ॾिनो पाण इन्हीं के माना छूट ॾेई ॾिनी कोई बच्चो जब खुद वारो थियो बराबरि थियो उमिरि ते पुॻो त पंहिंजी ॻाल्हि नथी नथो पाण खे मञे बच्चे के कंट्रोल में रखणो बच्चे के सिखाइणो जे आऊं तुंहिंजो पीउ आहियां आऊं तुंहिंजी माउ आहियां असीं तुंहिंजा माइट आहियूं ऐं तो वटि ई हक़ आहे वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैनि इहसाना जे रब जो फ़ैसिलो आहे अल्लाह जो फ़ैसिलो आहे जे अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंजी बि इबादत न कयो अने माइट से ख़ासो सलूक कयो अल्लाह जो फ़ैसिलो आहे ई बच्चे खे पाण सेखारियो औलाद
जेकॾहिं दुनिया में पाण औलाद खे नेक सुठो सुहिणो बनाईंदासीं त पाण खे पूरो फ़ाइदा थींदा। पहिरियों फ़ाइदो पाण खे ई थींदो जे पाण मणी खे मरी वञिणो आहे, पाण मणी खे दुनिया छॾणी आहे, दुनिया में को पण हमेशह लाइ करे न ई आयो, पाण गुनहगार आहियूं, सदागार आहियूं, अमल ॿियो किथे पाण नेकियूं किथे रहियूं, पाण हितां खां वेंदासीं क़बर में पंहिंजो पूरो हशर थींदो, पाण खे कीअं ख़बर न। वो मरहला ॾुखिया आहिनि, वो सवाल ॾुखिया आहिनि, वो टाइम ॾुखियो आहे जंहिं टाइम में पंहिंजो कुटुंब कबीलो, पंहिंजो ॻोठ, पंहिंजी जमात, पंहिंजो ख़ानदान, पंहिंजी सगावती, पंहिंजा दोस्त यार मणे पाण खे छॾे हिकिड़े हिकिड़े खे मिटीअ हेठि बंदि करे मण मिटीअ हेठि पाण खे पूरी करे पाछा वरंदा, उते पंहिंजो हाल पूरो थींदो, पाण खे कीअं ख़बर। पण उनताणे जे क़बर में कंहिं इंसान खे आजो थियणो आहे, कंहिं इंसान खे जेकॾहिं उते पण ख़ासो ऐं सुठो जॻह सुठी जॻह मिले, ही कंहिंजो इरादो ऐं नियत आहे त उन इंसान लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन कई ऑप्शन रखे। उन ऑप्शन में हिकिड़ो ऑप्शन ही है, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इदा मात अल इंसान इनक़ता अन्हु अमलहु इल्ला मिन सलात, त इंसान मरी वञे थो हर क़िस्म जा अमल जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। जहिड़ो हो नमाज़ पढ़ंदो हो, जहिड़ो हो रोज़ा रखंदो हो, जहिड़ो हो ज़िक्र न अज़कार कंदो हो, जहिड़ो हो दुआऊं घुरंदो हो, जहिड़ो हो सदको ने ख़ैरात कंदो हो, मणे नीकी जा दरवाज़ा बंदि थी विया इल्ला मिन सलात। पर टे नीकियूं अहिड़ियूं आहिनि जे इंसान दुनिया छॾे वञे थो, इंसान मरी वञे थो, तंहिं पुठियां पण उन इंसान खे उन टे अमल जो सवाब मिले। टे अमल क्या आहिनि? पहिरियों नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सदक़तुन जारिया, अहिड़ो सदको करे वियो कि पुठियां पण माण्हू खे फ़ाइदो मिले पियो। किथे मस्जिद बनाए वियो, माण्हू नमाज़ पढ़े था, उनखे सवाब मिले पियो। किथे मदरसो बनाए वियो, बच्चा तालीम हासिल कनि था, उनखे सवाब मिले पियो। किथे पाणी जो टांको बनाए वियो, माण्हू पाणी पीए था, उनखे सवाब मिले पियो। किथे रस्तो बनाए वियो, माण्हू रस्ते मथे हले पिया, उनखे सवाब मिले पियो। बच्चे खे क़ुरान गिनी ॾेई वियो, बच्चा क़ुरान पढ़े था, उनखे सवाब मिले थो। किथे को बैठक बनाए वियो, माण्हू हुते विसाई खणे था, उनखे सवाब मिले थो। किथे अस्पताल बनाए वियो, माण्हू इलाज कराइनि था, उनखे सवाब मिले थो। सदका जारिया जाम जॻहि पियूं आहिनि, अल्लाह ताला जो को माण्हू ई अमल करे वञे, क़बर में पण उन इंसान खे सवाब मिले। ॿियो ऑप्शन और इल्म युंतफ़अ बिही, को आलिम है, को पढ़ल लिखल है, बच्चे खे इल्म सिखायो, दीन सिखायो, तालीम ॾेई वियो, क़ुरान हदीस सिखायो, आलिम पिन दुनिया मां हलियो वियो, उस्ताद पिन दुनिया छॾे वियो, पुठियां हुनजा ख़ुदा बि आहिनि, पुठियां हुन वटि पढ़ंदड़ शागिर्द आहिनि, उहो जेको पढ़िया आहिनि उनजो सवाबु उस्ताद खे पण मिले। टियों ऑप्शन जेको आहे पाण मणी लाइ करे आहे, औ वलदिन सालिहिन यदऊ लहू, या नेक औलाद जेको माइट लाइ करे दुआऊं घुरंदो हुजे। नेक औलाद जेको माइट लाइ करे दुआ घुरे, औलाद ऊच माइट लाइ करे दुआ घुरंदो जेको औलाद नेक आहे। त अहिड़ा पण माइट जा कई औलाद आहिनि था कि जनाज़ो पीउ जो पढ़ाजे पियो, पुत्र परिया उहो आहे, जनाज़े जी नमाज़ में पण शामिल न आहे, पियो पुछो जेको चए मुंहिंजा लिया पढ़ी कई। उहो पुत्र जेको पीउ जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ंदो हुए, उन पुत्र में जा माइट खे को फ़ाइदो थियो आहे। औलाद अहिड़ो छॾे वञो जे पाण मरी वञो, क़बर में पहिरीं राति वे पर ई बच्चो पंहिंजो हिते अल्लाह जे घर में वे, अल्लाह मुंहिंजे पीउ खे, मुंहिंजी माउ खे, मुंहिंजे माइटनि खे आउं उन जॻह जे हवाले करे आयो आहियां जंहिंजे बारे में मूंखे कंहिं ख़बर न आहे। उन मूं ते अहसान कयो, उन मूंखे सांभियो, मूंखे खारायो, मूं वटि रहम कयो, ऐं मुंहिंजा रब अॼु तोजी दरबार में हाज़िर थिया आहिनि, मुंहिंजा रब मुंहिंजे माइटनि खे माफ़ कजो। अल्लाह रब्बुल आलमीन इन औलाद जी दुआ माइटनि जे हक़ में क़बूल करे। और वलदिन सालिहिन यदऊ लहू, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्ना रजुल ला तुरफअु दरजतुहु फिल जन्नह, इंसान जन्नत में पुॼे थो, अने जन्नत में उन इंसान जा दर्जा अल्लाह ताला बुलंद करे। मरी वियो पिन पर उहो इंसान पुछे थो, अन्ना ली हाज़ा, ऐं मुंहिंजा रब आउं त मरी वियो आहियां, न नमाज़ पढ़ी सघां, न रोज़ा रखी सघां, न सदको ख़ैरात करे सघां, को पण नेकी न करे सघां, को रोज़ माटे मुंहिंजा ही दर्जा पुला बुलंद थिए पिया। आउं मरी वियुसि, दरवाज़ा नेकी जा मण बंदि थी विया, अञा ही सवाब क्या नो अचे पियो।
जेको कायम माटे मुंहिंजा दर्जा बुलंद थी पिया, कायम माटे जन्नत में ऊंची जॻह मथे आउं वञा पियो। अल्लाह रब्बुल आलमीन चए थो कि इस्तिग़फ़ारी वलदिक लक, तो जो पुत्र पुठियां जेको छॾे आवे, तो जो औलाद तूं छॾे आवे, उहो औलाद तौला करे दुआऊं घुरे थो ऐं तुंहिंजा दर्जा बुलंद थी। इहा औलाद है। वो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जुड़ी जॾहिं मड़े इंसान आदम अलैहिस्सलाम वटा गले ने क़यामत सुधी जितरा माण्हू ऐं मड़े माण्हू हाज़िर हूंदा, अल्लाह रब्बुल आलमीन मां ने पे ॿिन्ही खे ॿोलाईंदो अने मिड़ी माण्हू के साम्हूं उन जो सम्मान कंदो। अल्लाह ताला उन मिड़ी के साम्हूं उन खे इज़त जो लिबास पहिराईंदो अने उन जे मथे मथे उन जे सर मथे हिकिड़ो अहिड़ो ताज रखंदो जे उहो ताज एतिरो क़ीमती आहे जे दुनिया जा पाण मड़े खज़ाना ॾेई ॾियूं न त पाण उनजी क़ीमत पाण चुकाए न सघूं। एतिरो क़ीमती ताज अल्लाह ताला उन जे मथे मथे रखंदो। पर उहे बुआ पुछंदा, ऐं अल्लाह हेॾी इज़त हेॾो असांजो सम्मान तो गुनाह कयईं तो असां पूरो कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जवाब ॾींदो, बिअस्दी वलदिकुमा अल क़ुरआन, जे बच्चे खे क़ुरान पढ़ाया हुआ तंहिंजे कारण तव्हांखे इज़त मिली आहे। या अज़ीज़ भाइरो, दीन पंहिंजी ज़रूरत है, दुनिया में पण पंहिंजी ज़रूरत है अने आख़िरत में पण पंहिंजी ज़रूरत है। पंहिंजा बच्चा जेकॾहिं दीन सिखंदा त दुनिया में पण पंहिंजो नालो रोशन कंदा अने आख़िरत में पण अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं पाण मिली के इज़त ॾिराईंदा। ईअं हीअ औलाद जेकॾहिं पाण इन खे संभाले वञो, इन औलाद खे जेकॾहिं पाण सुधारे वञो, इन औलाद खे जेकॾहिं पाण दीनदार बनाए वञो त इन औलाद मां हिकिड़ो पाण खे फ़ाइदो ई पण थींदो जे पाण जेको इन खे नेकी जो रस्तो ॾेखारींदासीं, ही औलाद नेक अमल कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पण सवाब ॾींदो। मिसाल तरीक़े पंहिंजो बच्चो आहे, पंहिंजो पुत्र है, धीअ बेनमाज़ी है, पाण उन खे नमाज़ी बना रहियूं था, पुत्र तो नमाज़ पढ़, त नमाज़ी जेकॾहिं पाण उनखे बनायूं था, उहो नमाज़ पढ़े थो, उनखे पण सवाब मिले थो, पाण खे पण सवाब मिले। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन दल्ला अला खैरिन फलहु अज्रु मिस्लि फाइलिही, जेको इंसान कंहिंखे खैर जी वाट ॾसे, जेको इंसान कंहिंखे भलाई जो कमु ॾसे, जेको इंसान कंहिंखे नीके जो कमु ॾसे, उहो इंसान अमल करे त जेतिरो उनखे सवाब मिले थो एतिरो इन माइट खे उन इंसान खे पण सवाब मिले थो जेको ॾसे। औलाद खे तरबियत लाइ करे ज़रूरी आहे पंहिंजे बच्चे खे पाण हौसलो वधाए लाइ करे अलॻि अलॻि तरीक़े से बच्चे जो पाण हौसलो वधाए सघूं था। जे पंहिंजा बच्चा पाण पढ़िया हिते पाण खे साम्हूं क़ुरान जी ॻाल्हि, को हदीस जी ॻाल्हि, को दीन जी ॻाल्हि, को आयत जेकी पण पाण खे सुणायो, भले पाण खे सम्झे में न आहे मुंहिंजे बच्चे पूरो चए, पर बच्चो हिन स्टेज मथे आयो, माइक मथे उभो थियो अने पाण खे साम्हूं ज़बान खोले, ये एतिरी वॾी ॻाल्हि आहे, एतिरी वॾी ॻाल्हि आहे जिन बच्चे खे पाण खे इनाम मिली आहे। ॾुखियो आहे माइक मथे उभी ॿोलणु आसान कमु न आहे। पंहिंजा मासूम बच्चा 5, 8, 6 वरह जा 12 वरह जा माइक मथे अची करे 4-5 मिंट ॿोले वञे, ये पाण करे ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जे मुंहिंजे बच्चे में एतिरो कॉन्फिडेंस है, मुंहिंजे बच्चे में एतिरो भरोसो ऐं एतिमाद है जे उहो माइक मथे उभी करे 50-60 माण्हुनि के साम्हूं ॿोले सघे। हौसलो वधाइणो, मुंहिंजा पुत्र शाबाशी वे तोखे जे तो अॼु मूंखे साम्हूं और पंहिंजी जमात खे साम्हूं हेॾियूं बहितरीन ॻाल्हियूं सिखाए। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही तरीक़ो है। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े तरह पंहिंजे साहबी उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु खे पूछे था, अय्युल आया मअका फिल क़ुरआन अफ़ज़ल, कि क़ुरान जी कई आयत मिणी कंदा वधारे अफ़ज़ल आयत है, बेहतरीन आयत है। तो चवनि था अल्लाह ने अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वधारे ख़बर, मूंखे न ख़बर। मुसलसल लगातार सवाल किए पिया, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छेड़े बाकी साहबी जवाब ॾींदा, आयतुल कुर्सी, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, सूरह बक़रा आयत नंबर 255, ये कुरान जी अफ़ज़ल आयत है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुश थिया ने उन जी सीने मथे हथ रखी करे चओ, ला युहलिका लयुहलिकल इल्म अबुल मुंज़िर, ए अबुल मुंज़िर तोखे तुंहिंजो इल्म मुबारक हुजे। मुबारक थियो ॾिनो किन ॻाल्हि मथे, इन ॻाल्हि मथे जे बच्चे ई जवाब ॾिने, सहाबीअ ई जवाब ॾिने कि क़ुरान जी इहा आयत अफ़ज़ल में बहितरीन आयत है। अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सवाल कइए था,
जे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं आजी सिफारिश जो वधारे हक़दार केरु हूंदो? वो केरु माण्हू हूंदा जंहिंखे वधारे आजी सिफारिश नसीब थींदी, जे उन्ही जे हक़ में ऐं सिफारिश कंदा जे अल्लाह तो उन्ही खे माफ़ कर, अल्लाह तो उन्ही खे जन्नत में दाख़िल कर, उहो माण्हू केरु हूंदा जंहिंजे हक़ में ऐं उहो बीहंदा? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब पुछिया ॾिनो। पहिरीं फरमायो लक़द दललतु अन्नका अन्न अल्ला यसअलनी अहदुन क़ब्लका अन हादा। ए अबू हुरैरा, मूंखे मांदे ई ख़बर हुई जे ही सवाल तोखां सिवा ॿियो केरु न पुछंदो। क्यों? उला के न पुछंदो एतिरे लाइ करे वक़द रअयतु हिस्सका अल इल्म, एतिरे लाइ करे जो मूं ॾिठो आहे तोखे इल्म सिखे जो बहुत शौक़ु है। पोइ जवाब ॾिनो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह ख़ालिसन मिन क़ल्बिही, जो को पण इंसान ख़ालिस नियत से, सच्ची नियत से ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो, क़यामत जो ॾींहुं उन जे हक़ में आउं सिफारिश कंदुसि। इन बच्चे खे सुधारण लाइ करे, इन बच्चे खे सम्झाइण लाइ करे, इन बच्चे खे नेक बनाइण लाइ करे हिकिड़ो पाण खे कमु करणो आहे, ऐं ॾुखियो कमु आहे। हे कमु ओड़ो ॾुखियो आहे। हिन बच्चे खे खासा बनाइण लाइ करे हिकिड़ो कमु करणो आहे, ॾुखियो कमु आहे, आमड़ी खे ॾुखियो लॻंदो आहे। बच्चे खे नेक बनाइण लाइ करे पिंड खे नेक बनाइणो पवंदो। बच्चे खे खासा बनाइण लाइ करे पिंड खे खासो बनणो पवंदो। बच्चे खे दीनदार बनाइण लाइ करे पिंड खे दीनदार बनणो पवंदो। पाण पिंड दीन मथे न आहियूं, पाण पिंड नेक न आहियूं, पाण पिंड नमाज़ी न आहियूं, पंहिंजे बच्चे खे दीनदार नेक नमाज़ी पाण कीअं न बनाए सघंदासीं? बच्चो पंहिंजे मुंहुं मथे पाण खे चई न सघे, पर दिलि में हुनखे एतिरी ख़बर पवंदी जे मुंहिंजो पीउ ही कमु करे पियो पुटु करे। पाण खे ख़बर पवंदी जे मुंहिंजो पुटु नशो करे थो, बीड़ी पीए थो, गुटखा खाए थो, विराज खाए थो, को बि नशो करे थो। पाण उन ई टाणे बच्चे खे बोलायूं था, विढ़ूं था, कुटियूं था, मारियूं था, छोरा नशो न कजां। मारे जेसि ताईं ॿिए भराड़ी खे ख़बर पई आहे त पुत्र खे विड़ी चकर करे कॾहिं को ॿ चंबा हणी पिंड खट मथे वियूं था, बीड़ी कढी ॾियनि, पियूं पिया। पुत्र ध्रुजे थो, नंढो आहे, हेर जवाब कीअं ॾेई सघंदो, पर दिलि में चए थो तूं पिंड जी। पंहिंजे बच्चे खे पाण ना कयूं था जे कंहिं क़िस्म जो नशो न कजां, मिराज विमल कीअं पण न खाजां। उन ई नाले लिखार वई 20 रुपया कढी ॾियो, 50 रुपया कढी ॾियो, छोरा बीड़ी जमा दौड़ कर। त इहा वस्तु पंहिंजे बच्चे जे ज़हन मथे, दिमाग़ मथे ख़राब असर विझे थी। जे पंहिंजे घर में जहिड़ो माहौल हूंदो, पाण जहिड़ो पंहिंजे बच्चे खे माहौल ॾींदासीं, पंहिंजो बच्चो अहिड़ो बनंदो। पहिरीं पाण मथे ई फर्ज़ है जे पंहिंजे बच्चे खे बहितर बनाइण लाइ करे पाण पिंड बहितर बनो। बच्चे की नमाज़ी बनाइण लाइ करे पाण पिंड नमाज़ी बनो। पाण 5 टाइम जा नमाज़ आहियूं अने पंहिंजे बच्चे खे पाण चवंदासीं पुत्र नमाज़ पढ़, उन ॻाल्हि जो वज़न हूंदो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जे बारे में हिकड़ी बेहतरीन ॻाल्हि अचे। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ। कई नमाज़ तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ। घणे नंढड़ो मासूम बच्चो आड़ ते सुठो पियो हूंदो हो, जब तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ, सलाम वारे पुत्र जो आड़ ते सुठो पियो हूंदो, उनखे नियारे चवंदा हुआ मिन अजलिक या बुनैया, ऐ मुंहिंजा पुत्र ही नमाज़ तौला करे पढ़ा, तोजी वजह से, तोजे कारण से पढ़ा तो जे आऊं पिंड तहज्जुद गुज़ार बना, आऊं रात जो उथी करे तहज्जुद पढ़ा त मुंहिंजा पुत्र तो मथे असर की सवारे तू पर तहज्जुद जी नमाज़ पढ़। पिंड दीन जो ना पढ़ नहीं, पिंड जो केॾे पर दफ़्तर में नालो पढ़ नहीं, पाण पिंड दीन के बिल्कुल भुलिया वेठा आहियूं अने पाण सम्झूं था मुंहिंजो बच्चो नेक बने, मुश्किल बने। अल्लाह हिदायत करे त आज़र जे घर में इब्राहिम खे पैदा करे छॾियो। अल्लाह ताला चाहे ईअं करे सघे थो, पर उसूल ने क़ाइदो ने कानून ई है जे इंसान फिर नेक बने त अल्लाह रब्बुल आलमीन औलाद खे पर नेक ने खासो बनाए थो। हिकिड़ी ॻाल्हि इहा पढ़ाए पंहिंजे हथ में महिनत करणी है जे पाण पंहिंजे बच्चे खे नेक सुठा भला बनायूं अने साथ ही साथ
मड़े कमकार अल्लाह जे हथ में अल्लाह ताला वटा दुआ करो मुंहिंजा रब मुंहिंजे औलाद खे नेक बणाए पागुर हुई नबी जड़ा नबी पैगंबर जड़ा पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम वो इब्राहिम जे इब्राहिम बेरो हिकिड़ो इंसान पढ़लो तन्हा अकेलो इंसान कौम सॼी वई बेड़े मथे इब्राहिम पुठियां पूरो कए जेतिरा पण बुतवा मिली के पट ते दसे ठगाए हिकिड़े वॾे बुत खे छॾाणे जेको मिणी कदा वॾो हो अने उन जे कोने में कुआड़ी टंगे छॾे कौम पाछी वरी आ वई पर कौम पुछे जे असांजे हिनी भगवान जो असांजे माबूद जी इहा हालत कंहिं कई आहे तर माण्हू चयो हिकिड़ो नौजवान आहे पंहिंजे ॻोठ में जेको उन बुत खे हमेशह बुरो भलो चए थो उनखे ॿुधायो इब्राहिम उनखे इब्राहिम तावा जी उनखे ॿुधायो इब्राहिम खे जरा बोलाए में आयो त ही कंहिं कमु कयो आहे बुत कंहिं तोड़ियाई पर इब्राहिम चई वॾो कुआड़ी खणे हुओ हिनखे पुछो तव्हांजो वॾो पुटु साम्हूं कुआड़ी खोले रखियो वेठो हिनखे पुछो न मूंखे कोन पुछो था ही त मणा खे ॾसी ईंदो कि कंहिं हिनजे अखि खे साम्हूं मणा ही कयो आहे पर कौम चए थी ही बुत ई ॾिसी न सघे सुणी न सघे ॿोले न सघे पर कौम खे चए मुंहिंजी कौम खे छो बुरो आहे जे इन खे पूॼो था जेको न ॾिसी सघे था न सुणी सघे था न ॿोले सघे था वो इब्राहिम जे तन्हा तन्हा बुत खे तोड़े छॾियो जंहिंखे कौम आग में ठॻाए छॾियो वो इब्राहिम अल्लाह ताला वटा दुआ घुरी करे चए था दुआ केतिरी अजीब है वजनुबनी व बनिय अन नअबुदल असनाम ए अल्लाह मूंखे अने मुंहिंजी औलाद खे बुते जी पूजा खां बचाए इब्राहिम जहिड़ो इंसान जे तन्हा तन्हा बुते खे तोड़ियो हुए उहो अल्लाह ताला वटा दुआ घुरे थो जे अल्लाह मूंखे बुते जी पूजा खां बचाए खुला खुला अल्लाह इतने ला करे इब्राहिम के खबर हुई कि दिल अल्लाह के हथ में जाए किंटाने फिरी में के खबर न पई जे अल्लाह ताला वटा दुआ करे खपे जे मुंहिंजा रब असीं तौहीद मथे आहियूं असीं हिकड़ाई मथे आहियूं पर खबर न करो थी अल्लाह तो असां के तौहीद मथे हमेशा कायम रखे कि अल्लाह ताला वटा दुआ करे छेड़ी ॻाल्हि इहा पिन जी औलाद खे ई दीन व तौहीद सिखाए वञो अने ई पण सिखाए वञो जे मुंहिंजा पुत्र या मुंहिंजी धीअ जेको पण पंहिंजो औलाद आहे हिन तौहीद मथे जान खे कुर्बान करे छॾिजे तौहीद जो कॾहिं पण सौदो न कजे याकूब अलैहिस्सलाम मथे मौत आयो कम कुंतुम शुहदा इद हदर याकूब अल मौत अल्लाह कुरान करीम में फरमाए सूरह बकरा में तव्हांखे ख़बर आहे ऐं उनटाणे हाज़िर हुआ जब याकूब अलैहिस्सलाम मथे मौत आयो एक क़ौल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी जब याकूब अलैहिस्सलाम पिन जे बच्चे के पिन जे औलाद के चए ए मुंहिंजा पुत्र आउं दुनिया छॾे वञा थो मूं मथे मौत अची वियो आहे मुंहिंजो छेलो टाइम आहे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे पुछां थो उहा ॻाल्हि इहा जे मूं खां पुछा ऐं इबादत कंहिंजी कंदा कंहिंखे सजदो कंदा कंहिं अॻियां नमंदा कंहिं अॻियां झुकंदा कंहिं वटि सवाल कंदा कंहिंखे साम्हूं जेको पहले झोलियूं फैलाईंदा याकूब अलैहिस्सलाम जे पुत्र खे पुछे पर पुत्र जो नअबुदु इलाहक व इलाह आबाइक ऐं असांजा पिया असीं तुंहिंजे माबूद जी इबादत कंदासीं अल्लाह ताला जी ॿिए कंहिंजी न कंदासीं लॻी खे फिक्र आहे जे आउं दुनिया छॾे वञा थो पुठियां मुंहिंजी औलाद कहिड़ी बनंदी पाण फिक्र हुअणी खपे जे आउं दुनिया छॾे वञा पुठियां मुंहिंजी औलाद जेको तौहीद मथे कान्हे पाण इहा त यादि आई आहे जे आउं दुनिया छॾे वञा थो पुठियां मुंहिंजा बच्चा दुनिया में ॾुखियो न थिए धंधा ॾसे वञो पुत्र हीउ कमु हीअं कराइजे हीअ खेती हीअं कराइजे हीउ धंधो हीअं कराइजे दुनिया जा कमकार पाण मण ॾसियो था पर पंहिंजे बच्चे खे पाण दीन नथा ॾिसूं पंहिंजे बच्चे खे पाण ॾसियो था कि फलाणो जेको माण्हू हुयो हुनसे पंहिंजी कुझु बंदि आहे कॾहिं पण हुनसे पुछिजे न दुनिया में वञो था त पोइ नफ़रतूं फैलाए पाण वञो था फलाणी जॻह मथे ज़मीन जो कोई पाण पिया पाण पंहिंजा कंहिंखे ओॾो अची न ॾींदो हीअ मन वस्तु दुनिया जो पाण सेखारे वञो था पर पंहिंजे बच्चे खे तौहीद दीन पाण नथा सेखारियो तव्हांखे सेखारियो या अज़ीज़ भाइर और अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि पंहिंजा मासूम नंढा बच्चा किथे पाण वञो होटल मथे जंहिं होटल मथे वञो कंहिं लॉज मथे वञो त उहो मासूम बच्चा जंहिंजे हथ में क़ुर हुअणु खपे अॼु उन बच्चे जे हथ में कैंचियूं आॾा ॾियूं जेको ॾियनि पिया उहो मासूम बच्चा जंहिंजो चहिरो चमके पियो ॾौ वराईंदा ॿारो वराईंदा
उनकी ज़बान मथे क़ुरान हुअणु खपे, उनके हथ में क़ुरान हदीस हुअणी खपे, उनके हथ में दुआऊं हुअणियूं खपे। पर अॼु को ऐठा कोप दुए पिया पंहिंजी क़ौम तालीम के दीन के पुठियां छॾे हिन मासूम बच्चे मथे एॾो ज़ुल्म न कराए। पाण थोड़ा तो पैसा कमाए करे पंहिंजे बच्चे के धंधे मथे लॻाईंदासीं, ही बच्चा ज़िंदगी भर पुठियां ॾुखिया थींदा। अहिड़ा कई नौजवान हूंदा नमाज़ पढ़े लाइ करे अचे, दुआ यादि न आई, कई दुआ पढ़ा, कई सूर पढ़ा, खुला बचपन में इनखे पढ़े जो मौक़ो न मिलियो। ही बच्चा अल्लाह जी अमानत आहिनि, ही अल्लाह ताला जी पाण ते हिकिड़ी वॾी आज़माइश में ज़िमेदारी आई। क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला पाण खे पुछंदो जो पंहिंजी ज़िमेदारी अदा कई कि न कई। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पिण पण दीन सिखो। रमज़ान जो महीनो अचे पियो मथानो, दीन सिखे जो मौक़ो है, तो मोबाइल खणी वठो, हिन में दीन सिखो, दीन जो ॻाल्हियूं सिखो, क़ुरान हदीस सिखो, बच्चे खे सिखायो, माहौल इस्लामी बनायो, तौहीद मथे क़ाइम रहो, तौहीद मथे साह ॾेई ॾियो, तौहीद मथां कॾहिं पाछा न हटो। तव्हांखे उमेद है इंशाअल्लाह पंहिंजी दिलि में तौहीद एतिरो मज़बूत है इन गुण मां पाण कॾहिं पण भॼी न कढंदासीं। इन जमात में हाज़िर थियासीं, ख़ुशी जी ॻाल्हि है ऐं मुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां। पाण हिते आया आहियूं, अल्लाह रब्बुल आलमीन खे दुआ करूं था अल्लाह ताला पंहिंजो वचन क़बूल फरमाए। जेकी पण पाण ॻाल्हि सही है अल्लाह ताला पाण खे अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजा मासूम बच्चा जेको इन शुरूआत में ई अल्लाह ताला इनखे दीन जा दाई बनाए, अल्लाह ताला बच्चे खे हर मैदान में कामयाब फरमाए। अल्लाह पाक इस्लाम ते जियाद में पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।